असांजे नाले चवन था तो तहां के हुजूर जे विलादत की खुशी ना है, जंहिंखे हुजूर जे विलादत की खुशी ना है वो बेईमान है। हुजूर जे विलादत की खुशी कायनात की सब खां बड़ी खुशी। हुजूर जे विलादत की खुशी कायनात की सब खां बड़ी खुशी है। बरमला चवण थो चाहियां असां पाक मोहम्मद मीर जे कदमन जा नौकर हूं। इन्हनि तव्हांजे पाड़े जे मौलविन साहबन जे गलत तरीक़नि खे नथा मञो, बाक़ी हुजूर साईं को करो। असां था चऊं तो उन दग ते हलो जेको रसूल जो दग। मैं ॻाल्हि त ॿुधायो, दीन इस्लाम जेको तव्हांखे मिलियो दादू वारनि खे उहो पूरो मिलियो आहे कि न खुटल मिलियो आहे? जी जी ॻाल्हायो। अबा कलमो तव्हांखे पूरो मिलियो या खुटल? बांग, नमाज, रोज़ो, हज, कुरान। अल्लाह पाण तो चए अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। रब तो चए मां दीन पूरो ॾिनो थम। वो जैसे दीन पूरो मिलो तो हुजूर साईं जे ज़माने में मीलाद जो हिकु जुलूस कोन निकतो। हे चवन था जो मीलाद जो जुलूस न तो कढियो वो वहाबी आ। हजरत अबू बकर कोन कढियो, हजरत उमर कोन कढियो, हजरत उस्मान मीलाद जो जुलूस कोन कढियो, सोहणे अली कोन कढियो, सोहणे हसन कोन कढियो, सोहणे हुसैन कोन कढियो, हुजूर साईं जे सहाबिन मां कंहिं सहाबी कोन कढियो। हे चवन था जो मीलाद जो जुलूस नथो कढे, जेको रबीउल अव्वल में सायूं झंडियूं नथो हणे, जेको रबीउल अव्वल में उर्स शरीफ जूं देगियूं नथो लाहे, इहो वहाबी आ। पोइ इन्हनि जे फतवा जे मुताबिक सब वहाबी थी विया। चो न ता पाण था चो जो मीलाद नथो मल्हाए, जुलूस नथो कढे, उर्स शरीफ नथो करे, सायूं झंडियूं, इहो वहाबी आ। तो हजरत अबू बकर भी ये कोन कयो, हजरत उमर भी कोन कयो, हजरत उस्मान भी कोन कयो, हजरत अली भी कोन कयो, जन्नत के जवानन जे सरदारन भी कोन कयो। यानी मुझे मुर्शिद हजरत हसन ए मुझे मुर्शिद हजरत हुसैन भी न कयो, सब थी विया वहाबी। चाचे वारन को पुछ त बच्ची हुई छा बींग थी वई।